जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। नाज़रीन ख़बर आहे करमपुरा इलाइक़े जे नाले वारे हिंदू वापारी सेठ वासुदेवलाल गेहाणी जो मोबी फर्ज़ंद सेठ गोबिंद कुमार गेहाणी शादी जे ॿधण में बचिजी वियो। सेठ गोबिंद कुमार गेहाणी जी शादी दावत जे वलीमे जी तक़रीब करमपुर में थी गुज़री। नाले वारे हिंदू वापारी सेठ वासुदेवलाल गेहाणी जे फर्ज़ंद गोबिंद कुमार गेहाणी जी शादी दावत तक़रीब में सिंध पंजाब जे नाले वारे वापारनि शहरनि इलाइक़े वासियुनि ऐं हिंदू बिरादरी वरी तइदाद में शिरकत कई। जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। केड़ा कया इंतजाम कबूलिया हिन तो मोजा सलाम कबूलिया हिन तो मोजा सलाम। जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। केड़ा कया इंतजाम कबूलिया हिन तो मोजा सलाम कबूलिया हिन तो मोजा सलाम। जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। जी बिस्मिल्लाह आए भला सदको वञा। केड़ा कया इंतजाम कबूलिया हिन तो मोजा सलाम कबूलिया हिन तो मोजा सलाम। जी बिस्मिल्लाह आए भला सदको